मज़ो न थियो यार हिन दफ़े। मेरे पैसा कमाई है ईमो आहे मुंहिंजो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सही दुआ करो। हुकुम अला जो सही साईं जो हुकुम साईं। बस सही हुकुम अला वञण वारी शइ साईं। वालिद साहब घणी उमिरि हुई साईं? साईं 80 साल तक़रीबन। पोइ त हक़ हो साईं जो साईं हक़ हो। उहे माण्हू अॼुकल्ह मरनि था पिया खामखा। हा साईं बीमार हुयो जेको अस्पताल हुयासीं असां बि। भाऊ हा यकीन कयो असां माना तंग थी वियासीं क़याबाती ते। साईं ज़ाहिर आहे थोरो माण्हू आहे माण्हू तंग थी थो वञे साईं। माण्हू हल्दी सां हले ते वॾा चवंदा त माण्हू हल्दी सां हले सुठो आहे हुनमें। साईं जीअं ख़बर पई कराची खां निकितासीं। हा साईं किरायो बि 20,000 लॻो। कार में आयासीं कराची को हिते ताईं ओटमोट जा 20,000 वरितई। गर्मी घणी बसूं बि बंदि आहिनि कार ते आया आहियूं साईं। साईं पोइ असां बि तव्हां ॾेईंदा 20,000 लॻा थो को थोरो तव्हां असांखे न कयो आहे जो हिन महिल हिते तॾहिं ते अची तव्हां कारनि जा किराया था ॿुधायो 20,000। असां घणा दफ़ा तव्हां ॾे आया आहियूं शादियुनि ते फोतियुनि ते असां ईंदा आहियूं न। असां त कॾहिं किरायो न ॿुधायो आहे त ग़लति था कयो इहो तव्हां। असल में साईं कराची लाइ निकिरणो बि हुयो तकड़ में आयासीं अजरक न वठी अची सघियासीं। पोइ असां ॿिन्ही जे तरफ़ां ई तव्हां 200 रुपया। हे छा आहे साईं ये उज़र जा तो 200 रुपया हुए असां तव्हांखे ॾियूं आहे पर कार में लॻी आहे न किराए में पैसा। हे 100 ॿिन्ही जे तरफ़ां 200 रुपया अथव। न साईं पोइ हे जेको असांजो इहो वॾो मुंहुं आहे 20 घरनि जो वॾो आहे पीउ आहे असांजो इहो 200 थो लहे बसि 100 थो लहे। 200 रुपया बि मुंहिंजे ख़्याल में लिखाइबा आहिनि। तव्हां छा जा साईं लिखाइबा आहिनि हे असां घणा दफ़ा आया आहियूं खणो पंहिंजा असां घणा दफ़ा आया आहियूं हेॾे ॾिसो मां लिखियो वेठो आहियां। शादियूं बि तव्हां घणियूं कयो फोतकियूं बि तव्हां जूं घणियूं थियनि असां आए ॾींहुं अचूं हेॾा 1000 रुपया असां तव्हांखे ॾियूं 200 रुपया हिसाब क्लियर कयो बाबा न थींदव ईअं। हिसाब क्लियर छा आहे? यार मां चयोमांइ तोखे त छॾ बाबा। छा छॾ बाबा यको असांखे 20 साल आहे यको असांजो अबो मर्यादा ईंदो असां पाण ईंदा आहियूं असां 1000 रुपया तव्हांखे ॾियूं हे लिखियो पियो आहे किताब कूड़ त नथो ॻाल्हाए न साईं। तव्हां 200 रुपया कढी ॾिना इहा सही थोरी ॻाल्हि आहे जो उज़र ते विड़को आहे पैसनि ते माण्हुनि सां। तव्हांजो पीउ मरी वियो आहे मरे असां जेकी न त छा न 200 छा कंदासीं हिनखे छा कयूं। वापसी जो किरायो सिर्फ़ु पियो आहे कराची वेंदा छा जो साईं किरायो पियो आहे असांजो हे असांखे छा हराम जो पैसो आहे त तव्हांखे ॾींदा आहियूं। 2000 साईं थियव मुंहिंजा तव्हां ॾे। छा जा 2000 कहिड़ो चांवरनि जो कटो खयो आहे बाबा उज़र ते आया आहियूं 200 रुपया खण त ॾे जा। तोसां बिरादरी न आहे असांजी। छा चवे असांजी तव्हां सां बिरादरी न आहे इहा ॻाल्हि न कर बिरादरी न आहे त न आहे पैसा क्लियर कयो जेस केस करे छॾियो पैसा इहे 2000। न न असांखे पंहिंजा पैसा ॾे ॾे कर छा जा पैसा जहिड़ो थींदई छोरनि खे फोन त कर घुरा छोरा। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सोहराब सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें और हाँ बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।